तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जदवा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा जदवल्लाहु खैरुर राज़िक़ीन जदव इन्नल्लाह हुवा रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। खारानवारो केरो बुधा खारानवारो केरो आने मो बच्चो जो फुटंदो आ तो लगे चुगरो सुखा से खाना वारो केरवा वर जो जमंदो आ तो लगे चुस्का से खाना वारो केरवा अल्लाहु अकबर तवज्जा कंदो हलो तफसील जो टाइम नाए सबको पको कंदो हलो त खाराना वारो केरो अल्लाहु अकबर अब्बे के पंजा बच्चा डाडा प्यारा हुंदा दी पर तवज्जा कर अब्बे के पंजा बच्चा डाडा प्यारा हुंदा दी पर जेते मते अब्बे के पंजा बच्चा डाडा प्यारा हुंदा दी बच्चो जवान थी विंदो आ शादी कंदो आ शादी करण खां बाद में बच्चो न कमाइंदो आ त अब्बो चवंदो आ घरो निकरी वञ 24 कलाक ॾिसे थो बानो मुंहिंजे दर ते नथो अचे 24 कलाक ॾिसे थो बानो मुंहिंजी निमाज़ नथो पढ़े मुंहिंजे क़ुरान पाक ते अमल नथो करे सदको वञांसि ईअं कोन कयो त मां पाणी बि बंदि करे छॾियो मानी बि बंदि करे छॾी मां फिल अर्ज़ इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा चवई तो जेसनी साव वथई मुंहिंजो वाइदो आ खाराईंदो मां बुख ते न रहंदो मां पोइ दुनिया में चइबो आहे जंहिंजो खाइजे हा वा दुनिया में छा चवंदो आहे सिंधीअ में छा चवंदो अथव कंहिंजो हिकिड़ो गिरहो खाइबो आहे त सॼी ज़िंदगी यादि ईंदी आहे पोइ हुन त अलाए केतिरो खाइबो हा ओ मुसलमान तवज्जा त कंदो हल सबक पको कंदो हलो खाराइण वारो केरवा पियाण वारो केरवा मां जेकॾहिं छड़ो खाराइण वारी ॻाल्हि ते हलां त तुंहिंजो मुंहिंजो अकुलु कमु कोन कंदो कंहिंखे गोश्त ते हेरायो ते सॼी ज़िंदगी गोश्त खाराए थो गोश्त ते हेराए चवे तो कमाए न कमाए पर तोखे गोश्त कंहिंखे अनाज ते हेराए छॾे कंहिंखे खीर ते हेराए छॾे अल्लाह अकबर बुख कोन थो मारेसि कीअं थो पियो खाराएसि जेकॾहिं उते मां ॿियो बि नुक़्तो ॿुधाईंदो हलां तवज्जा त कर रब करीम मानो तुंहिंजो हे नड़ो मानो जंहिंजो धरतीअ ते आयो अल्लाह जो तूं हुनखे खीर पीआरियो खीर ते हिरियो वॾे हूंदे छा पीअंदो रब फरमाए थो घबराए न इन लकुम फिल अनआम लइबरा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरस व दम लबनन खालिसा साइगन लिशारिबीन कुरान में दो रब दलील ॾेई त हेरायो मां नंढे हूंदे खीर ते त खीर बंदि अल्लाहु अकबर जो माहिया मिसाल ॾींदो आहे तमाम बाराड़ी वारा माल वारा बकरन वारा गोन वारा मेन वारा सुबुह जे टाइम ते तमाम बकरी दुही झंग दे छॾे ॾिनी गऊ दुही करे झंग दे छॾे ॾिनी मी दुही करे तमाम झंग दे छॾे ॾिनी मुंहिंजे ख़्याल कर तमाम मिसाल सम्झाया तमाम बोतल खाली करे झंग दे छॾे ॾिनी उहो माल काहो चरंदो आहे पोइ चरंदो आहे शाम जे टाइम ते ढोर मोटिया था कनी बोतल बि भरियल आहे बोतल जो मुंहुं बि हेठि आहे बुझी बि कोन्हे का बोतल तेसि ताईं भरियल हूंदी शर्त आहे त धनार जो हथ लॻल न हुजेसि अलाए सिंधी सम्झ आवाज़ आई
पर जेकरे धनार के किटलियो पत्तियों खंडो साड़ हो जे तो मने थोड़ो बोतल में फर्क को थी तो ना है जो छोरा तो मने मांगी न खाए ओ मुसलमान तवज्जो कर तू तो बोतल खाली करे छड़े नी सजोरी ढोर जंग में चढ़ो शाम दे टाइम ते ढोर मोटो तो अचई बोतल भी भरला बोतल जो को बेटा बोतल के बुझी भी कोने का बुझी भी अल्लाह अकबर वरी जो शाम दे टाइम ते तवज्जो जदो हल कोई लगा बाद में रिसालत ते अचबो रिसालत खां बाद में अल्लाह जे वलियन सगोरन जे शाम ते अचबो अल्लाह अकबर शाम दे टाइम ते जदे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे तो में दुआ पेट में नजर करे ओज भी होते आ शेरों भी होते आ रक्त भी होते आ पूई भी होते आ तू तो पेट में नजर करने से सोची दे तखीर वाला कियां दो अल्लाह तो फरमाए तुझे करे मां पई पिल्लई ने विछाए छदिया तुझे करे पई पिल्लई ने विछाए छदे वो खीर तो अचे खीर में शेर जी धप भी नाए रत जो रंग भी कोने जदो साए गल सार भी अल्लाह तो फरमाए खीर जी हेर में दीना एरो खीर खालिस तो प्यारा ढुक पिया तो भी देर कर गठर दी भी दी नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर जिस तरह खीर में बेउआ में बकरिया में महफूज होयो तेज तरह खीर में मिलावट जडे जो चांद ने शरण जे थाव में आयो तो हरकत नता गलाए आवा चलो गला जो बिनी के जमे तो तेज तरह धड़न में महफूज हो तो खीर में मिलावट पांजे बाल्टी जग में जो इंदो यो तो बिस्मिल्लाह सजो हफ्तो पियो घोटे अगे तो कने बिजली न होंदी तो मोटर जो पानी न होंदो हां तो सोलर आना बाजे मन बिस्मिल्लाह करे ओ मुसलमान तवज्जो कर साथे को मिसाल देना चाया रब तो जबई तुझे खादे जो ज़मीन मावा रब्बुल आलमीन खाराण वारो केरवा पियाण वारो केरवा मौत हयाती जो मालिक केरवा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर यदो कुल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर जदो अल्लाह आगे ना कुरान पाक जो तर्जुमो अचे असा दिल पर पढ़ो तर्जुमो पाणे कदा अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशय'इन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम मौत हयाती जो मालिक केरा नफ़े नुक़सान जो मालिक केरा तुझो मुझो वारिस केरवा मुश्किल कुशा केरवा यो आयत जो तर्जुमो दो आयत जे हलंदो त यो मुझो कलाक ख़बर ई न पवंदी कीअं गुज़री आवा
मुश्किल कुशा केरवा हाजत रवा केरवा जरे जरे जो कुछ जो इल्मु कह जदो ला यअलमुल गैब इल्लल्लाह हर जाए पे तो समोसा गडो केरवा अल्लाहु अकबर यार तवज्जो कर औलाद देना वालो केरवा ये सभई शयूं पंहिंजे कुदरत में रखी छॾियूं कुदरत वटि न त जेकॾहिं औलाद पैसे से मिले हां त गरीब सब सिकंदी आवाज़ है औलाद पैसे से मिले हां त गरीब रब जी कुदरत अजीब जी अरब खरब पति के बारना मिस्कीन गरीब रेड़ो हलाइण वारो सिर तगारी करण वारो ॿार एतिरा ॾींदो जो अधु हेठि सुम्हार अधु कोठे ते तॾहिं छोरा पूरा इहो केरु आहे अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु आलिमुल गैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम तवज्जो कर सजदे दे लायक केरवा जदला तसजुदु लिशम्स वला लिलकमर वसजुदु लिल्लाह मुख्तसर आयत पढ़ियो न त 31 सी पारा दिल भर भरियो हाँ तवज्जो कर अल्लाहु अकबर मां सदको वना अल्लाह से तुझे कलामुल्लाह जे मथा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिसाल तो ॾियणो चाहियां जेको कलामुल्लाह जो जेका कलामुल्लाह जी आयत भी पढ़ी त अल्लाह सजदे जे लाइ रब करीम को सवाब के जो सजदो को न कबो महबूब मुस्तफा करीम से जो मिसाल तो ॾियणो चाहियां अम्मा आमिना सैन जी ॻाल्हि लिखी पई आहे मां कुर्बान वञा मां आमिना सैन तव्हांजे कदमनि वारी खाक मिटीअ जे मथां अम्मा सैन थी फरमाए जंहिं मथे मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी विलादत थी आहे अम्मा सैन जे लफ़्ज़नि खे त यादि कर जंहिं महबूब सॼे विलादत खां बाद में मिठे मोहम्मद करीम खे सुम्हारियो वियो महबूब सुता कोन जमल सां डायरेक्ट रब जे आॾो सजदे में हलिया विया सजदे में हलियो वियो कुरान भी चई त सजदो कंहिंजो ॿिए कंहिंजो अल्लाहु अकबर उनते मां हिकिड़ो मिसाल ॾींदो रहंदो आहे मिसाल यादि कजाए कुरान पाक जो आयतूं बि यादि कजाए मिठे मोहम्मद करीम से जो हदीसूं बि यादि कजाए अल्लाहु अकबर तवज्जो कर अल्लाह जे ज़ात खे पोने जी पेशानी ॾाढी वणंदी आहे पेशानी भी रब के ॾाढी वणंदी अल्लाह सूह रखी काथे आहे रब के ख़बर हुई अखियूं काथे ठाहे रब के ख़बर हुई पिंपड़ियूं काथे ठाहे वात काथे ठाहे कन काथे ठाहे ऐं हिक जेतिरा रखे नंढा वॾा बि अब बच्चो कुरान जो हाफ़िज़ के दिस्तार करायोसीं मथे अब वो फोटो थियो त पुट वॾे खे अब दिस्तार करायोसीं अब मोट जो वॾो थियो अब दिस्तार करायोसीं अब आलम थियो दिस्तार करायोसीं अल्लाह सही इज्जत वारी जेका पेशानी ॾिनई त तो वसजुदो लिल्लाह को झुकाए दे मुंहिंजे आॾो ॿिए कंहिंजे आॾो ओ मुसलमानों जो ॿियो मिसाल ॾिनो आहे महबूब मुस्तफा करीम से अल्लाह जे आॾो सजदे में हलिया विया ज़बान मुबारक ते लफ़्ज़ कहिड़ा हुआ आमिना सैन जी ज़बानी आहे महबूब मुस्तफा करीम ज़बान मुबारक सां सजदे में छा पढ़नि सुभान रब्बियल आला सुभान हाणे ॿिए पासे तो के वठी अल्लाह इन सजदे जे लिहाज़ सां अजीब मिसाल बुज़ुर्ग अजीब मिसाल लिखियो आहे उठ ताक़तवर जा
जानवर पर खाइण में कंदो हेठ कंदो हाथी ताकतवर जानवर पर खाइण में कंदो हेठ कंदो मेंढक तो ताकतवर जानवर पर खाइण में कंदो हेठ कंदो शींहुं ताकतवर जानवर पर खाइण में कंदो हेठ कंदो रब तो फड़ो मुंहिंजा बाना उहे खाइण में कंदो हेठ कंदा थी तू खाइण में कंदो हेठ न कजा मां अल्लाह हथ ॾेई करे तुंहिंजे लाइ सॼो इंतज़ाम करे छॾियो आहे रोज़ी जे लाइ कंदो हेठ न कर सजदे में कंदो हेठ कर बाक़ी रोज़ी तुंहिंजे वात ॾे पाणे पाए अल्लाहु अकबर अल्लाह केॾो इंतज़ाम कयो अल्लाह हथ ॾिना गिरा खणण जे लाइ हथ सख़्त न ॾिने नरम ॾिने त ॾिसजाए त गिरह ठरियल आहे कीअं अल्लाह हथ ॾिना गिरह खणण जे लाइ वरी चपड़ा ॾिनई त ॾिसजाए त मुंहुं गिरह ठरियल आहे या कोसो आहे हे गिरह जे लाइ इंतज़ाम पोइ करे चपन जे अंदरां ॾंद ॾिनई काथे मथां नसीब खुलई गोश्त मिली वञे त ॾिसजाए ॻरियल आहे कि न कचो आहे पको आहे वरी ॾंदनि सां गॾु ॾाढा होड़ा बि ॾिनई त मथां अञा भला असील कुकुड़ घटि करियल आहे थो एॾो बि महटो ॾिजाए हाँ सही एक गिरह जला अल्लाहु अकबर अल्लाह से ज़बान ॾिनी चक जाए त फिको आहे या मिठो आहे अंदरों पर नालियूं रखियो अंदरियूं ॿ पाइप लाइन ॾिनई हिक जे पासे ॾों गिरह लहंदो आहे ॿिए जे पासे ॾों पाणी लहंदो आहे गिरह जी जुदा नाली आहे पाणीअ जी जुदा नाली आहे इहे सभई इंतज़ाम करण वारो केरु आहे गिरह पाणे वात ॾे खॼी ईंदई मथां गिरह जे करे तूं कंदो हेठि करे विझे पर मां जुमिलो हे बि चवंदो आहे त वरी वात ॾे मथां अञा ॿी शइ बि हिन जो नालो छा आहे वात अंदरि रखे नक ॿाहिरि कढे फरमाए थो सम्झावे थो त खाइजाए सयूं पर थोरो नक जो बि ख्यालु पर बड़ा महांगाई असांजे नक जा कम लाइ जॾहिं आहे नक वॾो पर महांगाई सभा लाह करे छॾिया ओ मुसलमान तवज्जो त कर अल्लाह तोखे मूंखे तो सम्झाए कॾहिं बि रोज़ीअ जे करे रिज़्क़ जे करे कंदो हेठि न कजा छो त रब करीम मुंहिंजे पेट में हुयासीं रिज़्क़ लिखी छॾियो आहे तौहीद जो सबक़ पको थियो सजदो बि उन खां सवा नज़र न्याज़ जो मालिक ख़ैर ख़ैरात जो मालिक हर भलाई बुराई जो मालिक इहो पहिरियों सबक़ पको थियो ॿियो सबक़ हलम अल्लाहु अकबर तवज्जो कर पहिरीं आयत जो टुकड़ो जंहिंमें जेको मां तिलावत कयो उन में अल्लाह तौहीद सेखारी ऐं कलमो पढ़ंदो आहे त कलमे जी शुरूआत बि तौहीद सां ला इलाहा इल्लल्लाह जॾहिं पंहिंजे वॾनि जे ज़बाननि ते कलमो शरीफ़ घणो हूंदो त पोइ बरकत ई बरकत मूंखे हर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि थी यादि अचे हर से पीर साईं पगार रहमतुल्लाह अलैह जंजा वॾड़ा साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह अल्लाहु अकबर अल्लाह जा सच्चा बना अल्लाह खे राज़ी करण वारा हर से पीर साईं रोज़े धनी साईं रहमतुल्लाह अलैह वॾा अल्लाह जा प्यारा बांदा महाराज से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जे बारे में पढ़ियो हर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जे मुरीदन के पुलिस खणी वई फकीरन के साईं इएं न चयो दिमाग़ खे चवराया दो न्यापो कया तो थोरो ॿुधजो हर से इएं न चए तो मां कंहिंखे मोकिलिया तो छॾा अचनि साईं जन जुमिलो अजीब फरमायो हर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह फरमायो अब्बा मुंहिंजे मुरीदनि जा औज़ार मुॾा थी विया लाज़मी उन्हनि जा जुमिला सम्झनि बि त उहे हर साईं जो चयो त अब्बा मुंहिंजे मुरीदनि जा औज़ार मुॾा थी विया आहिनि जॾहिं फ़क़ीरनि इहा ॻाल्हि ॿुधी त साईं हे जुमिला चया आहिनि फ़क़ीरनि जो सही ॻाल्हि आहे असांजी ग़लती आहे राति असां ज़िक्र विसरी वियो
विसरी उन टाइम ते फकीर हल्को बनाए करे ज़बान ते चवण लगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा चयो इल्लल्लाह जो चयो त जाते फकीर पुलिस वारा कोट किरी तो फकीर निकता हलिया असांजी ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह रही न रही त वो बरकत भी आवा पहिरियों सबक तौहीद जो ॿियो सबक थी महबूब मुस्तफ़ा साईं जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार आका साईं सां मोहब्बत रख आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क रख आका साईं सां गुलामी रख टी ॻाल्हि जेका मां आयत पढ़ी अल्लाह साईं पंहिंजे सचनि वलियनि सगुन जो ज़िक्र फरमायो आहे फरमाए जेके मुंहिंजा बांदड़ा जिन दुनिया में मां रब करीम खे रिझायो परचायो ये जॾहिं मरंदा वेंदा इन जे लाइ आख़िरत में मज़ाई वई रब साईं क़ुरान पाक में हिकिड़ो ॼणो तोसां मूंसां मुआइदो कयो आहे रब चयो त माना मूंसां थोरो ठाह कर मुआइदो कर साईं कहिड़ो तोसां मुआइदो कयूं तो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसकुम वलकुम फीहा मा तदउन रब चवे तो दुनिया में जीअं मां चवां तूं ईअं कजांइ वरी क़यामत में जीअं तूं चवंदे मां उएं कयां अल्लाह नमाज जे लाइ बि चयो अल्लाह तौहीद जे लाइ बि चयो अल्लाह साईं पराए हक़नि खाइण खां बि मनो कई आहे रसूलुल्लाह साईं जे ताबेदारी जो हुकुम बि फरमायो आहे कलामुल्लाह जे तिलावत जो हुकुम भी फरमायो चो इंशाअल्लाह तौहीद जो अक़ीदो रखंदासीं पाण भी निमाज़ी थींदासीं बच्चन ॿारनि खे भी निमाज़ी पढ़ाईंदासीं पाण भी कुरान पाक जी तिलावत कंदासीं बच्चन खे भी कुरान पाक जी तिलावत जो ताकीद कंदासीं चो त इंशाअल्लाह पराए हक़ जे वेझो चो इंशाअल्लाह वॾड़ो मां वाइदे में पोयां जुमला जो वॾड़ो मां इहो अर्ज़ु कंदो रहंदो आहियां ओ अचे ॾाढे वारो वॾड़ो पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे हथनि सां हिसो ॾिनो हिते त न इंशाअल्लाह के वञा माशाअल्लाह अब जेको सुभाणे अल्लाह लिखियो हलो भला ॾियण वारे पासे नथा हलो छो त मां आई आहियां न मां त न देर राति बि चढ़ियो आहे चई सही करे गॾु पातो अब आइए ना चो इंशाअल्लाह न्याणी के हक़ भी ॾींदासीं चो इंशाअल्लाह न्याणी भी पढ़ाईंदासीं पुटड़ा भी पढ़ाईंदासीं जेतिरो थी सके चो इंशाअल्लाह ओड़े पाड़े सां भी भलो हलंदासीं आलमन बुजुर्गनि नेकनि सालनि सां भी सची मोहब्बत रखंदासीं अल्लाह साईं जेको मूंखां कुझु चवरायो मूंखे बि रब साईं जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां जेको कुझु ॿुधो रब साईं अवां खे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वा आख़िर दावाना